بسم الله الرحمن الرحيم. قال الله تبارك وتعالى في كلامه المجيد والفرقان الحميد: وأما من خاف مقام ربه ونهى النفس عن الهوى فإن الجنة هي المأوى. صدق الله العلي العظيم. درود شريف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. اللہ تبارک و تعالی قرآن پاک جي ان آیت جي ذریعے امت محمدیہ کے ایک سبق سکھاریو आहे त दुनिया जे ज़िंदगीअ में जेको माण्हू अल्लाह तबारक व ताला जो ख़ौफ़ दिल में रखंदे पंहिंजो पाण खे गुनाहनि खां बचाईंदे ज़िंदगी गुज़ारे थो, अल्लाह तबारक व ताला जन्नत उन जे लाइ तयारु कई आहे, जन्नत उन जो टिकाणो आहे। शर्त इहो आहे ख़ुदा जो ख़ौफ़ दिल में हुजे ऐं पंहिंजो पाण खे गुनाहनि खां बचाए। इहे ॿ कम हुजनि, अल्लाह तबारक व ताला उनखे जन्नत में जॻह नसीब कंदो। इन ते उलमा मुहद्दिसीन काफ़ी सारियूं ॻाल्हियूं वाक़ियात बुज़ुर्गनि जा ख़ुलासा ऐं तफ़सीर ज़बरदस्त लिखिया आहिनि। उन में हिकिड़ी हीअ ॻाल्हि अचे थी त जीअं इमाम बुख़ारी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे किताब जे अंदरि इहा रिवायत बि पेश कई आहे त हज़रत हुज़ैफ़ा बिन यमान रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे, फरमायईं त हिकु दफ़े हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमायो त इब्तिदा इस्लाम खां बि पहिरियां, यानी पुराणे ज़माने में इस्लाम जे शुरूआत खां पहिरियां वारो ज़मानो, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमायो उन ज़माने में हिकिड़ो शख़्स हो जंहिं पंहिंजे घर वारनि खे इहा वसियत कई त जॾहिं न मां मरी वञा त पोइ काफ़ी काठियूं लकड़ियूं जमा कजो, पोइ मूंखे उन लकड़ियुनि में साड़े ख़तमु कजो। जॾहिं मुंहिंजो जिस्म सड़ी वञे न, हॾा मुंहिंजा ॻरी वञनि, भुरी वञनि, पोइ उनखे चङी तरह पीसे पाउडर कजो, पोइ पाउडर वरी गॾु करे रखिजो। जॾहिं बि न तेज़ हवा लॻे पोइ उन हवा में उहो पाउडर उॾाए छॾिजो पाणीअ जे मथां, जीअं उहो दज़ी थी उॾामी ख़तमु थी वञे। जॾहिं वाक़ई मरी वियो, वसियत मुताबिक़ वारिसनि हुन सां ईअं कयो, अल्लाह तबारक व ताला उन इहा ख़ाक खे सड़ियल दज़ी थियल पीसियल उॾायल ख़ाक खे गॾाए करे उन जो जिस्म ॿीहर वजूद में आंदो। अल्लाह ताला हुन खां पुछा फरमायो तूं ईअं छो कयो? हुन बंदे जवाबु ॾिनो त अल्लाह साईं, मां तुंहिंजे कावड़ ऐं तुंहिंजे गज़ब खां डिॼां पियो। मां पंहिंजे ज़िंदगीअ जे ॾोहनि ते जॾहिं नज़र विधी त मूंखे तमामु वॾा घणा गुनाह ॾोह नज़र आया। पोइ वरी उन्हनि जो हिसाब किताब तुंहिंजे आॾो बीही करे ॾियण जो मंज़र जॾहिं मां दिलि में रखियो त तुंहिंजी कावड़ ऐं तुंहिंजो गज़ब वॾो नज़र आयो। तुंहिंजे साम्हूं बीही हिसाब किताब ॾियण खां डिॼां पियो, इन डप जे करे पाण खे दज़ी ऐं ख़ाक बणायमि जीअं हिसाब न ॾेई सघां। अल्लाह ताला फरमायुसि तूं दज़ी थी वञी, ख़ाक थी वञी, पाणीअ में मिलाइजी वञी, हवा में उॾामी वञी, किथे बि वञी, इहा हवा बि मुंहिंजी, पाणी बि मुंहिंजो, बाहि बि मुंहिंजी, दज़ बि मुंहिंजी, तुंहिंजे जिस्म जो ज़रो ज़रो मुंहिंजो। मुंहिंजे हिसाब खां बची त कोन थो सघीं, अलबत तो मुंहिंजो ख़ौफ़ दिलि में रखियो, मूंखां डिॼी पियो, मुंहिंजे आॾो हिसाब किताब ॾियण जो मंज़र तोखां न पियो समायो थिए। जब हुई त मुंहिंजो मालिक आहे, मुंहिंजो ख़ालिक आहे, मुंहिंजो रब आहे, मूंखां हिसाब वठंदो। मुंहिंजे कावड़ ऐं गज़ब खां डिॼी करे पाण सां इहा हालत कई। चलो मुंहिंजो कावड़ ऐं गज़ब त तुंहिंजे दिलि में आयो न, तो ख़ौफ़ त मुंहिंजो दिलि में रखियो, मूं माफ़ करे छॾियो। अल्लाह तबारक व ताला जी रहमत एॾी कुशादी आहे, अल्लाह जो ख़ौफ़ दिलि में रखी करे जेको इन हद ताईं वियो, अल्लाह ताला उनखे बि माफ़ करे छॾियो। इहो पुराणे ज़माने जो वाक़ियो आहे। सवाल पैदा थियो हूंदो ज़हन जे अंदरि त छा अॼोके दौर में माना शरीयत मुहम्मदीअ जे अचण खां पोइ अॼु बि जेकॾहिं कोई ईअं करे सच पच त उन खां पुछाणो माफ़ थींदो? वाक़ई हुन सां अल्लाह तबारक व ताला इहो दरगुज़र वारो मामिलो फरमाईंदो? उन जे लाइ जवाबु उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे, शरीयत मुहम्मदी इन खां बि वधीक आसान थी मिली आहे। छो साड़े पाण खे, छो बाहि ॾे पाण खे, छो पंहिंजो जिस्म ख़ाक बणाए साड़े पोइ उनखे वरी हवा में उॾाए, छो करे ईअं बि?
पंहिंजे हयातीअ में ई अल्लाह ताला जे ज़ात जे आॾो सरबसदूर थी करे पंहिंजे गुनाहनि ते पेशेमान थी पकी तौबा करे घोड़ो गाड़े रब माफ़ करे छॾींदुसि। छो पंहिंजो पाण खे अज़ियतूं ॾे? इन हद ताईं वञण जी इजाज़त ई कान्हे का। जो कोई माण्हू बे इंतिहा ॾोह कंदो वठे पोइ पाण खे ईअं साड़ाईंदो वठे, इहा इंसानियत जी तज़लील आहे, तहक़ीर आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल्लाह तबारक व तआला इंसान जी ख़ुसूसन मख़लूक़ात सॼी जी इज़त आहे, पर इंसान जी ख़ुसूसी तौर ते वॾी अज़मत आहे। इन अज़मत भरे इंसान सां अल्लाह तबारक व तआला पंहिंजे रहमत कुशादी करे मामला इंतिहाई आसान रखिया आहिनि। अल्लाह ताला तव्हां असां सां बि आसानी जो मामलो फरमाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह।